ऐं शाइर चयो आहे हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं। कंहिं शाइर चयो आहे हिंदोरनि जी छाती लुॾिया कोन आहियूं कॾहिं पोइ बि मंज़िल मुड़िया कोन आहियूं। असां राति ऊंदाही में कहीं खेत केड़िया समुन मां सिपुन मां मोती बि मेड़िया वड़नि जूं झले के लाभूं बि लुॾियासीं रस्तनि सां रोला रोईंदा रहियासीं। गुनाहनि जे कसनि सां नेकियूं कमाए कुलनि जे तकाकनि खे हैरान कयोसीं। घणो वक़्तु मस्जिद में सनम की पूजी मंदर में सजन जी आदत विधीसीं। घणो वक़्तु मस्जिद में सनम के पूजी मंदर में सजन जी आदत विधीसीं। असांखे न सूफ़ी तुंहिंजा खपनि था असां पाण सूफ़ियुनि जा सरदार आहियूं। वज़ीफ़नि जा वीचार असां वटि न आहिनि असां पाण पहुतल सरकार आहियूं। असां का बि ॿियाई कॾहिं कान कई आहे कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे जेको आहे सो आहे सिंध जो कलंदर। असां क्या बि ॿियाई कॾहिं कान कई आहे कलंदर थियण जो कोई शौक़ु कोन्हे। जे आया अॻियां बसि इन खे मञूं था इन खां मथे कोई इक़रार कोन्हे। जे आया अॻियां बसि इन खे मञूं था इन खां मथे कोई इक़रार कोन्हे। असां सां हलण थो घुरे जे हलियो आहे असां लाम कंहिंजा के मुसाफ़िर आहियूं। हीअ तस्बीह जा मुणिया असां वटि मट आहिनि फ़रेबनि सवा कान माना रखनि था। हक़ीक़त में हज़रत असांजा उहे आहिनि अना कीअं उगारनि तुरारनि कुठे जे। हक़ीक़त में हज़रत असांजा उहे आहिनि अना कीअं उगारनि तुरारनि कुठे जे। असीं कीअं ॼाणो हसरतूं ई छा आहिनि हसरतुनि में मुसरतूं ई छा आहिनि। असां लाइ त मौसम का मट बि न आहे मौसम में मंशूर मटबो न आहे। मैखाने में मखमूर मुर्क विखरे विखरे बस असां जियूं था। भरे दे प्याला प्यारा तो साकी असां किन प्यालनि में मदोश आहियूं। भरे दे प्याला प्यारा तो साकी असां किन प्यालनि में मदोश आहियूं। गुलाबनि में आहिनि ठिकाणा असांजा असां तॾहिं बि टिड़िया कोन आहियूं। हिंदोरनि जी छाती लुड़िया कोन आहियूं कॾहिं कोई बि मंज़िल